नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त मेहरापुर टाउन कमेटी जे सभई मुलाज़िमनि जो पगारूं 2017 अरिड़हं ऐं 19 जी रहियल इंक्रोमेंट वधियल पगारूं न ॾियण ख़िलाफ़ मुलाज़िम सरापा एहतजाज बणिजी उथिया आहिनि। जिन ऑफिसनि जी कमकार जो बाइकाट करे बाब गेट ऑफिस आॾो धरणो हणी अली PCO ताईं रैली कढी हथनि में बैनर खणी टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ उॿॾारींदड़ नारा हणंदा हिननि चयो आहे त टाउन इंतज़ामिया 12 सभई मुलाज़िमनि खे NOC ऐं ज्वाइनिंग ॾिनी आहे। असांजे हक़ तफ़ली करे असांजूं पगारूं बंदि करे असांखे बुख बदहाल जे वर चाढ़े छॾियो। असांखे ख़ुदकुशी करण ते मजबूर करे रहिया आहिनि। हिननि चयो आहे त असांजूं औरतूं असां राति ॾींहुं शहर जी सफ़ाई सुथराई कयूं नथा ऐं ॿिया मुलाज़िम पंहिंजनि ऑफिस में ड्यूटियूं करे रहिया आहिनि। शहर मां माहवार लखे रुपया रिकवरी करे जमा कराए रहिया आहिनि ऐं लखे रुपयनि जा माहवार सर्टिफिकेट ठाहे रक़म जमा कराए रहिया आहिनि ऐं माहवार करोड़े रुपयनि जा बजट अचण बावजूदि असांखे पगारूं नथियूं ॾिनियूं वञनि। हिननि चयो त 3 सालनि खां हर इदारे में वधियल पगारूं ऐं इंक्रोमेंट ॾिनियूं वियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।